हैदराबाद में केंशा बहाली तहरीक पारां शहर के हथरादू तौर बोड़ाइण खिलाफ़ स्टेट बैंक थधी सड़क खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल छन्ना मूजिब रैलीअ में शरीक माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ। हुननि प्रेस क्लब साम्हूं धरणो हयो ऐं MPA रफ़ीक अहमद जमालीअ जे पुतले खे बाहि ॾेई साड़े छॾियो। रैलीअ जी अॻवाणी सुहेल चांडियो, दरिया ख़ान चांडियो, बिलावल बुरगड़ी, राशिद लाखेर, ज़ुल्फ़ी शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि ख़िताब कंदे चयो आहे त हथरादू ॿोॾ आणे केंशा तालुके जे लखे माण्हुनि खे दरबदर कयो वियो आहे, जिन जी का बि परघोर न लधी वई आहे। हुननि आला इख़्तियारुनि खां मुतालबो कयो आहे त शहर ऐं आसपास में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कयो वञे। हैदराबाद कोटड़ी ऐं ॼामशोरो लॻ आयल मुतासिर ख़ानदाननि खे बुनियादी इंसानी ज़रूरत समेत साफ़ सुथरी रिहाइश ऐं सिक्योरिटी मुहैया कई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।